नगर पार्कर शहर में जीअं धर्म जो जेको मंदरु आहे उते जॾहिं खोटाई थी जेके मूर्तियूं निकितियूं हुयूं उहे मूर्तियूं हिन वक़्तु हफ़्तो अॻु में जेका से क़दीमी आसार जेका खातो आहे उन जा जेके ऑफिसर आहिनि उहे मूर्तियूं खणी विया आहिनि ऐं उहे हैदराबाद में जेके उन्हनि म्यूज़ियम में रखी छॾियो आहिनि। हितां जी तारीख़ उनखे खणी नगर पार्कर में जेका म्यूज़ियम ठहियलु आहे उते रखण जे बदिरां हैदराबाद जेको उन्हनि खे मुंतक़िल कयो आहे उन जे ख़िलाफ़ु हितां जूं सियासी समाजी जेके धुरियूं आहिनि अदीब आहिनि लेखक आहिनि उहे सख़्तु कावड़जी पिया आहिनि। सख़्तु कावड़ जी जेका लहर आहे उहा उन्हनि में छाइल आहे। उन जे हवाले सां अॼु जेका अवामी आवाज़ में स्टोरी शाया थी आहे उन खां पोइ थर जा जेके साञावंद आहिनि उन्हनि 23 तारीख़ ते ईंदड़ आचर ते इस्लाम कोर्ट प्रेस क्लब आॾो जेका एहतजाज जो सॾु ॾिनो आहे। हिन वक़्तु सोशल मीडिया ते उहा मुहिम आहे उहा तमामु तेज़ी सां जेका से वधी रही आहे ऐं हितां जूं जेका से सुञाण धुरियूं आहिनि उहे बार बार मुतालबो कनि पियूं त हितां जी जेका तारीख़ आहे उन सां हथ चुरान जेका कई वई आहे। हितां जूं जेके मूर्तियूं आहिनि उहे नगर पार्कर में म्यूज़ियम में बि रखी सघजनि थियूं पर लाॻापियल खाते पारां उहे मूर्तियूं जेका हितां खयूं वियूं आहिनि हितां जूं सुञाण जेके धुरियूं आहिनि उहे शायद सक़ाफ़त ऐं आसार क़दीमी खाते ते जेका से इन मूर्तियुनि खे चोरी करे ऐं फॿाइण जो उन्हनि ते इल्ज़ाम हयो पियो वञे ऐं उन सां हवाले सां हिते एहतजाज जो जेको सॾु ॾिनो वियो आहे उन में भरपूर नमूने शिरकत करण जे लाइ जेका मुहिम आहे उहा तमामु तेज़ कई वई आहे। मुतालबो कयो पियो वञे त नगर पार्कर मां जेके ही मूर्तियूं खयूं वियूं आहिनि उन्हनि खे फ़ौरन जेका से वापसि नगर पार्कर में रखियो वञे ऐं उन सां गॾोगॾु इहो ॿुधायो पियो वञे त जीन धर्म जे मंदर में जेका मूर्ति मिली आहे उन खे कॉपी करे उते जेका से डुप्लीकेट मूर्ति रखी ऐं जेका से ओरिजिनल मूर्ति जेके ॿुधाई पई वञे संगमरमर जी उहे लिकाए गुम कई वई आहे। इन हवाले सां एहतजाज जी जेका तयारी आहे उहा शुरू कई वई आहे ऐं मुतालबो कयो पियो वञे त नगर पार्कर मां जेके मूर्तियूं खयूं वियूं आहिनि उन्हनि खे फिलफौर ते वापसि रखियो वञे। नगर पार्कर जे उन म्यूज़ियम में ॿी सूरत में हीउ जेको एहतजाज जो सिलसिलो शुरू थियो आहे इहो यकीनन 23 तारीख़ ते इस्लाम कोर्ट में वॾी लेवल ते जेको एहतजाज आहे उहा रुथियल आहे ऐं एहतजाज करण जे हवाले सां हितां जा रहवासी आहिनि उहे पंहिंजी जेका मुहिम आहे उहा तेज़ी सां हलाए रहिया आहिनि। गाज़ी बजीर अवामी आवाज़ TV न्यूज़ नगर पार्कर। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk